पंजाब के ॾखणे ज़िले मियांवाली के हेडक्वार्टर का 70 किलोमीटर के मुफ़ासिले ते पत्थर, लूण ऐं वारियासे जबलनि जूं डिघियूं चोटियूं वाक़िआ आहिनि। हज़ारे सालनि खां सिंधु सरहद सूबे जा पहाड़ झागण बाद हिनी जाबलू लक ज़रिए पंजाब के मैदानी इलाक़नि में दाख़िल थिए थो। ही उहा ई पहाड़ी चोटी है जिथे वापडा सिंधु दरिया ते समुंड की सतह का 915 फुट ऊंचो बंद ॿधी डैम अॾण जी मनसूबो जोड़े रखियो है।